नाज़िन कड़ियो गांवर में राइस मिल जो छापरो ओचितो पोरियतनि मथां किरी पियो, जंहिं सबबि हिकु पोरियतो थॾे ते फौत थी वियो। ॿ माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर मलक असगर राही। जी मलक असगर, कहिड़ा तफ़सील आहिनि? में वाक़ई राइस मिल आहे जेका जंहिंमें मज़दूर सुबुह जो कमु करे रहिया, उते जेको झूले ते मज़दूर कमु कंदड़ टे ॼणा उन छपरे किरण सबबि हेठि अची विया ऐं ॿ मज़दूर जेके सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ऐं उन खां अलावा जेको हिकु मज़दूर 30 साल लच्छू कोहली जंहिंजो तालुक़ु कंदो ग़ुलाम अली सां ॿुधायो पियो वञे, उहो फौत थी चुको आहे। बाक़ी ज़ख़्मियुनि खे जेको फर्स्ट एड जे लाइ हेल्थ केयर सेंटर ते मोकिलियो वियो आहे, जॾहिं त मज़दूरनि पारां इहो ॿुधायो पियो वञे त छपरा जेके सो गैर मयारी ऐं बिल्कुलु ई नाक़िस मटेरियल जा ठहियल हुआ, जेके लॻियल हुआ। अञा बि मज़ीद जेके छपरा आहिनि उन मिल में उहे अञा बि मौजूदु आहिनि, जॾहिं त अॼु अहिड़ी का हवा बि न लॻी आहे जंहिंजे करे ही वाक़ियो पेश अचे हा। पर न हवा आहे न तूफ़ान आहे, उन जे बावजूदि बि छपरो जेको ज़मीन तो थियो आहे, जंहिंजे हेठां टे मज़दूर दॿिजी विया, जिन खे जेको सो बचाए वरितो वियो। बाक़ी 30 साल लच्छू कोहली जंहिंजो तालुक़ु कंदो ग़ुलाम अली सां ॿुधायो पियो वञे, उहो पंहिंजी हयाती विञाए वेठो आहे। जी मलक असगर राही, वञी महिरबानी।